अस्सलाम वालेकुम यूट्यूब दोस्तों, उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजे चैनल यूट्यूब जो मतिलबु आहे त नवनि किताबनि ऐं किताब पढ़ंदड़नि ताईं किताब जी मालूमात ऐं नवां पाण किताब पढ़ां, ॿियनि खे बि पढ़ायां। उन हवाले सां मुंहिंजी जेका आहे सो इहा कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे चैनल त इहो ई रखां, पर अवल केॾीमहिल थोरो सैर सफ़र जा शौक़ीन आहियूं, उहे रखंदासीं वीडियो, तव्हांखे बर्दाश्त करिणो पवंदो। पर हीअ हिकिड़ी मुंहिंजी नंढड़ी कोशिशि आहे। मां अॻिते हिन चैनल ते कहाणियूं बि पढ़ंदुसि, शाइरी बि पढ़ंदुसि ऐं इन क़िस्तवार नाविल बि पढ़ंदुसि। हीअ नओं किताबु असांजे दोस्त ईसा मेमण, तव्हांखे ख़बर आहे त लाड़काणे जो दोस्त आहे, ॾाढो मुतहरिक दोस्त आहे। उनजो किताबु आहे ॿारनि जी शायरी जो टिम तारा। हिकु त किताब जो टाइटल ॾाढो वणंदड़ आहे। टाइटल किताब जा जेके ख़ुदि पाण माण्हू खे छिकींदा आहिनि, परे खां ॾिसंदा यार ज़बरदस्तु टाइटल, ऐं बैक टाइटल बि ॾाढो ख़ूबसूरत आहे, तमामु बहितर नमूने। जीअं किताब जो नालो आहे टिम तारा, ईअं चिमकंदड़ तारा ई आहिनि, तव्हां ॾिसो था। ऐं नंढड़े ॿारनि जा तस्वीरूं, फ़ोटोज़ जेके आहिनि, इहे चिमकंदड़ टाइटल ॾाढो हिकिड़ो वणंदड़ आहे। ईसा मेमण ख़ुदि पाण भलो माण्हू आहे। इन जी शाइरी जो किताबु, शाइरी बि इन जी मां कुझु पढ़ी आहे, ॾाढी वज़नदार आहे, शाइरी में बि ॾाढो दम अथसि। पर हीउ दोस्त जेको आहे सो हिन जी हिकिड़ी ॿी ख़ासियत हूंदी आहे त जॾहिं बि पंहिंजा किताब उनजी क़ीमत मुनासिबु रखंदो आहे। पर हीअ त जीअं त हिन सिंधी कावियुनि छपरायो आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो मयार आहे, पंहिंजो अलॻि उनजो आहे जेको क़ीमतूं रखण जो। बाक़ी ईसा अगरि पाण छपिया त हिन जी क़ीमत छिके 70 खां 80 या 60 रुपया रखिया, जीअं पढ़ाई ॿार वठण में उनखे आर महसूसु न थिए, जीअं उनखे तकलीफ़ न थिए। हिकु तव्हां हीअ ॾिसो था, किताबु आहे 64 पेज जो। हिकिड़ा पंहिंजा मयार आहिनि पब्लिकेशन जा। हर कंहिं ईसा मेमण जहिड़ी सोच न आहे त हू कीअं थो सिस्टम खे हलाए, सभु कयो ईसा मेमण न आहे। बहरहाल पोइ बि शाबस अथसि त पंहिंजे हणा वणा करे कोशिशि करे किताबु छपिराए सो। ॾाढे बहितर नमूने ॾाढी सुठी शाइरी आहे। शाइरी ते तबसरो वधीक मां रखंदुसि, पर फ़िलहाल मां हीअ जेको आहे सो किताब जो तारीफ़ु रखियो पए, शाइरी कीअं आहे। कुझु ॿ टे इहे मां पढ़िया त मांसि, कुझु नज़म गज़ल त ॾाढा वणंदड़ आहिनि, पर मुकमल न पढ़ी पोइ वरी राय रखंदुसि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, मुंहिंजे चैनल यूट्यूब खे सब्सक्राइब कंदा, कमेंट्स कंदा, लाइक कंदा, त तव्हांजा लख लाइक़, महिरबानी।